शादात कोट खां गुलज़ार अहमद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक शादात कोट में बुनियादी मसइलनि जे हल लाइ शहरनि जो एहतिजाज कंदड़ मुज़ाहिरीन मथां बी सेक्शन पुलिस पारां लठबाज़ी पुलिस जे तशद्दुद में हिकु राहगीर औरत समेत ॿ ॿारड़ा गटर नाले में किरी ज़ख़्मी थी पिया। एहतिजाज कंदड़ शहरनि जो बी सेक्शन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी शहरनि पारां शहीद जे इमाम बारगाह जे घिटीअ में मिटीअ जो भराव विझाइण लाइ तालके म्यूनिसिपल कमेटी जे CMO इसरार मक्सी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया हुआ त पुरअमन एहतिजाज कंदड़ शहरनि मथां SHO बी सेक्शन अब्दुल मजीद नाले जो ॾमिर जी लठबादी कई। उन मौक़े ते शहरनि ऐं इमाम बारगाह जे मुतवली फ़कीर साबिर हुसैन चांडियो, शौकत जमाली, इरफान ख़ासकेली, इरशाद अब्दुल करीम सीलरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बुनियादी मसइलनि ऐं इमाम बारगाह जे घिटीअ में नालियुनि ऐं बरसातुनि जो गंदो पाणी मुसलसल बीहजी वञण करे एहतिजाज ज़रिए जाइज़ मुतालबो करे रहिया हुआसीं त शहीदनि जी इमाम बारगाह जी घिटीअ में मिटीअ जो भराव विझाए ॾिनो वञे त जीअं इमाम बारगाह जो रस्तो ऐं घिटी शहरनि जो अचण वञण लाइ क़ाबिल बणिजे। एहतिजाज कंदड़नि मुतासिरनि फ़कीर साबिर हुसैन चांडियो, शौकत जमाली, इरफान ख़ासकेली ऐं ॿियनि वधीक चयो त असांजे पुरअमन एहतिजाज मथां SHO बी सेक्शन अब्दुल मजीद नाले जो आपे मां निकिरी वियो, जंहिं असांजे पुरअमन एहतिजाज कंदड़ मुज़ाहिरीन मथां लठियुनि ऐं ॾंडनि सां सख़्तु वहशियाणो तशद्दुद कयो आहे। पुलिस जे सख़्तु तशद्दुद में राहगीर ऐं हिकु औरत समेत ॿ ॿारड़ा पिणु पुलिस जे तशद्दुद दौरान भाॼ पवण करे गटर नाले में किरी ज़ख़्मी थी पिया, जिन खे बर वक़्तु शहरनि गटर नाले मां ॿाहिरि कढी ॿारड़नि जी ज़िंदगी बचाए वरिती आहे ऐं पुलिस जे तशद्दुद जो शिकार थियल शहरनि खे इलाज लाइ तालके इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अॻुवाणनि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कंबर शादात कोट खां मुतालबो कंदे घुर कई आहे त शहर जो बुनियादी मसइलनि जे हल लाइ पुरअमन एहतिजाज कंदड़ शहरनि मथां SHO बी सेक्शन अब्दुल मजीद नाले जो पारां सख़्तु वहशियाणो तशद्दुद करण जो नोटिस वठी अवाम दुश्मन वहशी ऐं ज़ालिम SHO बी सेक्शन अब्दुल मजीद नाले जो खे शादात कोट जे बी सेक्शन थाणे तां हटाए शहरनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे।